बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। सिंध जे अंदरि ऐं ख़ासि करे हिन मुल्क जे अंदरि जेको कुझु सियासत जे हवाले सां 2-3 ॾींहंनि में वयो वापिरियो आहे उहो कंहिंखां बि लिकियलु कोन्हे। अॻु पाकिस्तान में ख़ुदकश हमला त थींदा हुआ, पोइ ड्रोन हमला बि थींदा रहिया, पर हिन महिल बयाननि जा हमला उरूज ते पहुची चुका आहिनि। हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बयानबाज़ी, गार गंद, वल्गर ॿोली इस्तेमालु करणु, ॾाढो इंतिहा जा हमला, हमला मीडिया जे थ्रू ऐं मीडिया जी जेकी वार आहे, जंग आहे, उन हमलनि में असांजो मुल्क ऐं सिंध सियासत ॾाढो अजीब दुनिया में हिकिड़ो लकाउ मुख़्तलिफ़ माण्हुनि खे साम्हूं आयो आहे। ज़ातियात ताईं हमलनि जा सिलसिला, ख़ासि करे मुतहदा क़ौमी मूवमेंट जी क़यादत ऐं मुस्लिम नून जी क़यादत हिक ॿिए ते जंहिं तरीक़े सां गुज़िरियल ॾींहं ऐं 2 ॾींहं अॻु खां जेके हमला थियनि पिया, लफ़्ज़नि जा, ज़ुबान जा, ज़ातियात जा, उहे ॾाढा माण्हुनि खे अजीब लॻा आहिनि। ऐं उनखां पोइ वरी उन्हनि लफ़्ज़नि जे हमलनि खां पोइ जंहिं तरीक़े सां हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में मुख़्तलिफ़ माण्हुनि हिक ॿिए जे जमायतुनि, सियासी जमायतुनि, नून लीग ऐं मुतहदा, वरी हिक ॿिए जे माण्हुनि जा जेके पोस्टर बैनर उहे फाड़िया, फिटी कया ऐं उनखां पोइ टायर साड़िया विया। इहा हिकिड़ी वॾी ख़तरनाक सूरत हाल हिन मुल्क में जनम वठण वारी हुई, पर वरी बि ॿिन्ही जमायतुनि जे माण्हुनि, क़यादतुनि हिक ॿिए सां गॾियल तौर ते का हकमत अमली जोड़ी आहे। अॼु शाम खां पोइ ईअं पियो लॻो त शायदि को हुन ॿिन्ही जमायतुनि में सीज़ फायर थियो आहे। ऐं ॿिए पासे मुतहदा गवर्नमेंट जेको पाकिस्तान पीस पार्टी जी हुकूमत खां, वफ़ाक़ खां अलहदगी जो ऐलान कयो हुयो, आसिफ ज़रदारी जे राब्तनि खां पोइ उन्हनि में बि हिकिड़ो ठाह वारी सूरत हाल अची चुकी आहे। वरी हिक पासे अॼु जेकी सूरत हाल आहे मुल्क जी सियासी गमागमी, वठि ॾे वठां लफ़्ज़नि जी, उन में हिकिड़ी तब्दीली अची चुकी आहे। इन हवाले सां अॼु असां ॻाल्हाइण लाइ पंहिंजे प्रोग्राम में अॼु जेको महिमान आहे उहो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। सिंध जे वॾे वज़ीर जो सलाहकार आहे, मुतहदा क़ौमी मूवमेंट सां लाॻापियल आहे, उनजी सिंध जी तनज़ीमी कमेटी जो पिणु मेंबर बि आहे। ग़ुलाम हैदर राओ साहिबु, अव्हां जी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम लाइ अव्हां वक़्तु कढियो। छा था सम्झो त मुतहदा क़ौमी मूवमेंट हिक पासे 2 धुरियुनि सां महाज़ खोले छॾियो, पाकिस्तान पीस पार्टी सां जहिड़ो, उन खां पोइ हुकूमत मां अलहदगी जी ॻाल्हि थी, ॿिए पासे नवाज़ लीग वारनि सां ख़तरनाक हद जुमिलेबाज़ी, ॾे वठि वारो हिकिड़ो हमलनि जो सिलसिलो शुरू थियो। अव्हां सिंध जा वॾे वज़ीर जा सलाहकार बि आहियो, उनखां पोइ मुतहदा क़ौमी सां लाॻापियल आहियो। छो ऐं छा लाइ इहो सभु कुझु थियो? साईं, सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे हिते सॾे असांजो मौक़ुफ़ न सिर्फ़ु पाण बल्कि आवाम जे आॾो रखण जे लाइ असांखे हिकिड़ी जॻह प्लेस मुहैया कयो। मां इहो चवंदुसि त मुतहदा क़ौमी मूवमेंट हिकु अहिड़ी जमायत आहे, हिन मुल्क जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हिन मुल्क जी वाहिद जमायत आहे जेका उन क्लास मञा आई आहे जेको क्लास पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं मातहत ॼण रहियो आहे, ॼण उन जो हक़ हाकमियत उन वटि न रहियो आहे। 98% हुअण जे बावजूदि, छो त ग़रीब, लोअर मिडिल क्लास हिन मुल्क में 98% आहे, 98% हुअण जे बावजूदि उन जो हक़ हाकमियत 2% वटि रहियो आहे। इहा यकीनन हिकिड़ी साज़िश हुई। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अहिड़ी जमायत जेकी हर साज़िश खे मुंहुं ॾींदी, अहिड़ी जॻह ते पहुती आहे, मां थोरो पंहिंजी माफ़ कजो ॻाल्हि पूरी करे वञा, त अला साईं जी ताईद सां अहिड़ी जॻह ते पहुती आहे जिते हुन मक़बूलियत जा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जिन माण्हुनि जी कुर्सी अॼु लुॾे पई, जेके माण्हू इन फ़रसूदा सिस्टम जा मालिक ऐं ख़ालिक आहिनि, उन्हनि खे त तकलीफ़ पहुचंदी। पोइ हिन जमायत खे टोड़ण लाइ उहे हर मुमकिन जेके आहिनि हरबा आज़माईंदा। सभिनी खां सवलो सस्तो हरबो जेको चवंदा आहिनि त तनक़ीद करणु सभिनी खां सवली हूंदी आहे। वाहियात ॿोली इस्तेमालु करणु इहा त सुठी कोन्हे। तनक़ीद बराए तनक़ीद हुजणु खपे, सुठी शइ आहे, पर जेका ॿोली, जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया विया उहा कंहिं बि सियासी पार्टी खे ज़ेब न पई ॾिए। तव्हां यकीनन मीडिया सां तालुक़ु रखो था ऐं मीडिया ते जहिड़े तरीक़े सां इहे शयूं आयूं, तव्हां जेकॾहिं साबिक़ा रिकॉर्ड कढी ॾिसो 2-3 ॾींहंनि जो, जेकॾहिं तव्हां हिन मौजूदा जेकी आहे फायरिंग जी था ॻाल्हि कयो, फायरिंग मीन्स इहे जेको जुमिलेबाज़ियूं, त इन में शुरूआति किथां थी आहे? असां त उन जमायत जा कारकुन आहियूं जेकी जमायत एतिरी मुनज़िम आहे, उन जो क़ाइद जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि करे छॾे त असां उन ॻाल्हि खे पाणी ॾियण लाइ मतिलबु हर मुमकिन तौर ते सहकारी हूंदा आहियूं, हर मुमकिन तौर ते पंहिंजा सभु कुझु सोचूं छॾे उन ॻाल्हि खे लबैक चई
मतिलबु कंदा आहियूं। जेकॾहिं असांजो क़ाइद प्यार मोहबत अमन जी ॻाल्हि करे थो त असां उन ई क़ाइद जी उन ॻाल्हि जे पोयां ई हलंदा आहियूं। पर केर बि करे चाहे उहा ग़लति ॿोली इस्तेमालु करे, जीअं मुतदा जे तरफ़ां जेके ताज़ा जुमिला इस्तेमालु कया विया राति अॼु, त उहे जेके शरीफ़ ॿाहिरि ठोड़ा आहिनि, विग लॻाया आया, चौधरी निसार मिस्टर बीन जहिड़ो आहे, उन जहिड़ियूं हरकतूं आहिनि, उन्हनि जी केतिरियूं शादियूं कयूं आहिनि, राय विंड मां निकिरे ॾींदासीं, शर्मनाक जुमिला ॿिया खोड़ सारा इस्तेमालु कया विया। छा मुतदा जी क़यादत वसीम अख्तर हैदराबाद रज़वी जे तरीक़े सां ॻाल्हाईंदा रहिया, उन्हनि खे वाहियात अलाए छा चवंदा रहिया, छा इहो ज़ेब ॾिए पियो? वसीम अख्तर खे, हैदराबाद रिज़वी खे, ग़ुलाम हैदर राहू खे, निसार पंवर खे या अशफाक मंगी खे जेकॾहिं को घटि वधि ॻाल्हाए त असां बर्दाश्त करे वेंदासीं। पर असांजे क़ाइद, छो त मूं जीअं ॻाल्हि कई त हिकिड़ी वाहिद नुमाइंदा जमायत जंहिंजो क़ाइद हेठीं क्लास में जा आयो आहे, हुन वॾी जिदोजहद कई आहे। ईअं सम्झो पाकिस्तान जो नेल्सन मंडेला आहे, उन जे ख़िलाफ़ु जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा जागीरदाराना जमायत सां तालुक़ु रखंदड़ कुझु माण्हू अहिड़े क़िस्म जी लैंग्वेज यूज़ कंदा, उहो असांखां बर्दाश्त न थींदी। सतह ते आयो आहे, पर नून लीग वारनि जो इल्ज़ाम इहो आहे त उहो अरबे रुपयनि जो अॼुकल्ह मालिक आहे, अरबे रुपया खपाए बि थो, करोड़ रुपयनि जो नुक़सान बि करे थो, तोहफ़ा ताइफ़ बि ॾिए थो, त इन क़िस्म इल्ज़ाम पोइ छो लॻो? मां अर्ज़ु कंदुसि, मूंखे त खिल थी अचे अहिड़ो बयानु ॿुधी त असां जीअं मां सवेर हिकिड़ी ॻाल्हि कई त तनक़ीद करणु सभिनी खां सवलो हूंदो आहे, तंहिंजे बावजूदि मां इहो कंदुसि उहे अरबे रुपया किथे आहिनि? असांजो क़ाइद छो नथो हिननि वांगुरु डिफेंसुनि में पंहिंजा बंगला ठाराए, हिननि वांगुरु 20 बुलेट प्रूफ गाॾियुनि जे जुलूस में सफ़र करे, हिननि वांगुरु जेको आहे शान शौकत 4 शादियूं छो नथो करे? पर असांजो क़ाइद जेको आहे उन जो हिकिड़ो नज़रियो आहे, उन जो हिकिड़ो मिशन आहे, उन जो हिकिड़ो मक़सदु आहे, जंहिं तहत हुन पंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़ारी आहे। अॼु बि हुन पंहिंजो हर साह हिन क़ौम लाइ, हिन मुल्क लाइ वक़्फ़ु कयो आहे। हू हिकु अहिड़ी जिदोजहद करे रहियो आहे जंहिंजो समर असांखे, असांजी ईंदड़ नसलुनि खे मिलंदो। असां जेको 1947 ऑगस्ट में जेकी आज़ादी माणी हुई, उहा दर हक़ीक़त आज़ादी असांखे इहो क़ाइद ॾियारींदो जेको दर हक़ीक़त उन सॼे फ़रसूदा ॻड़ियल ऐं सड़ियल सिस्टम खे जेको आहे नाबूद कंदो। इंशाअल्लाह ताला उहो वक़्तु अचण वारो आहे, छो त क़ौम में सुजागी जी अहिड़ी लहर आई आहे जंहिंखे बयाननि सां हाणे दॿाए नथो सघे। मीडिया उन्हनि खे बाशो रखे थी, पोइ मुतदा जे मथां छो था नून लीग वारा इल्ज़ाम हणनि त उहे दहशत जमायत आहे, गोलीअ जी सियासत कनि पिया, त इहे चौधरी निसार खुलेआम इहो बयानु ॾिना ऐं सॼी दुनिया में इहो इन क़िस्म जी ॻाल्हि इल्ज़ाम आयो आहे, त इनखे पिया ॾिसो। हाणे मूंखे सुठो थियो इहा ॻाल्हि उन्हनि जेकॾहिं थोरी घणी कई आहे ऐं तव्हां मूंखे सुवालु ठाहे ॾिनो आहे, त मां वरी तव्हांजूं नज़रूं जेको आहे तव्हांजो ध्यानु छिकाईंदुसि भिटशाह जे जलसे आम ॾे। भिटशाह जे जलसे आम इहो साबित कयो, लखे माण्हू उन में शरीक थिया, माज़ी जा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया विया। उन में सिंधी माण्हुनि जी शिरकत जेकी आहे तमामु ज़बरदस्त रही। उन में पूरे मुल्क जी मीडिया ॾिठो त अल्ताफ़ हुसैन उहो उन जो आवाज़ु हींअर सिंध जे ॻोठ ॻोठ झरजंग पहुची चुको आहे। हींअर लाड़काणो हुजे, कंबर शदाद कोट हुजे, जेकबाबाद हुजे, कंदकोट हुजे, शिकारपुर हुजे, नुशरो फिरोज़ हुजे, उमरकोट हुजे, थर हुजे, मिठी हुजे, पंहिंजो ठट्टो बदीन हुजे, हर हंधा जा सिंधी माण्हू या ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा जेके माण्हू आहिनि उन्हनि उन में शिरकत कई आहे ऐं उन्हनि पंहिंजी ॿधी पंहिंजे इतिहाद सां इहो साबित कयो आहे त अल्ताफ़ हुसैन जेकी ॻाल्हि कई आहे उन्हनि खे उहा ॻाल्हि वणी आहे। अल्ताफ़ हुसैन जे नज़रे खे हू क़बूलु कनि था, उन जी जिदोजहद में हू उन सां गॾु हलणु था चाहिनि। ऐं इहा ॻाल्हि जॾहिं मीडिया ते सॼे मुल्क जे अवाम ॾिठी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे। मां जीअं सवेर हिकिड़ी ॻाल्हि कई, माज़रत सां मां कंहिं ते ब्लेम नथो कयां, कंहिंजो नालो नथो खणां, पर मां इहो चवंदुसि जेको सिस्टम हेसि ताईं जारी ऐं सारी आहे, जंहिं तहत वॾे माण्हू खे हक़ हक़मियत आहे ग़रीब माण्हू ते हुकूमत करण जो, जंहिं मिसाल जे तौर ते इहो सिस्टम सेखारियो आहे त भई हिकिड़ो MNA आहे, उहो चए थो त मुंहिंजो पीउ जॾहिं MNA हो उन 2 करोड़ ठाहिया, त हाणे मुंहिंजो फ़र्ज़ु आहे मूं ते इहो ज़ाती जेको आहे ख़ानदानी फ़र्ज़ु थो अचे त मां 4-5 करोड़ ठाहियां। ख़ानदानी सियासत जे हवाले सां ॻाल्हियूं सिलसिलो असां जारी रहंदो। पंद्रहीं ब्रेक जो वक़्तु आहे। नाज़रीन, अॼु असां सां गॾु सिंध जे वॾे वज़ीर जो सलाहकार ग़ुलाम हैदर राहू गॾु आहे। संद जो तालुक़ु मुतहदा क़ौम उम्मेद सां आहे, जेको मुल्क अंदरि जेकी नई सियासत जी लहर आहे, जंहिं तरीक़े सां ज़बान ॿोली इस्तेमालु कई पई, उन हवाले सां ऐं पाकिस्तान पीस पार्टी सां मुतहदा जो वरी ॿियो जेको ॻांढापो जेको वरी नए जेको जमहूरियत जे हवाले सां जेको मुआहिदो थियो आहे, इन सभिनी मामलनि ते ॻाल्हाईंदासीं 15 ॾींहं ब्रेक खां पोइ।